बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों शाह साहब जो बैत ॿुधायूं था सुरबुरुअ मां। सुरबुरुअ जो बैत आहे त बुरुवे जी बानी कंहिंखां सिखियईं सुपिरी, आणे ॾींदई हथ में मस्तु कलम कानी, हरफ़ पुछंदई हिकिड़ो ज़ाहिर ज़बानी, तन अॻियां जानी कहिड़ी कंदे ॻाल्हिड़ी। हाणे इन जी माना तव्हांखे जेका ॿुधूं था, पुछूं था, जेका तशरीह था कयूं, इहा जेका बुरुवे जी बानी आहे, इहा बुरुवे जी बानीअ जो मक़सदु आहे छा? बानी त चइबो आहे बुनियादु विझण वारे खे, पर हितिरे अचे थो हुशी, हितिरे माना ठहे थी हुशी, बछ ॾियणु कंहिंखे, हुशी ॾियणु कंहिंखे, वेढ़ाइणु। चए थो बुरुवे जी बानी, चए थो त इहे राग, माण्हुनि वारा राग किथां तूं सिखियो हुई? हुशी ॾियणु, बछ ॾियणु। जॾहिं तूं मरी वेंदे त पोइ आणे ॾींदई हथ में मस्तु कलम कानी, हरफ़ पुछंदई हिकिड़ो ज़ाहिर ज़बानी, ॾींदई त मस्तु कलम हथ में, पर पुछंदई ज़बानी, तन अॻियां जानी कहिड़ी कंदे ॻाल्हिड़ी। दोस्तो शेर तव्हांखे वणंदो इंशाअल्लाह। मुंहिंजी कच पकाइण ॾिसो, थोरो तलफ़ुज़ में, मोचार में मुंहिंजी ॾाढी कोताही आहे। तन दोस्तनि जूं महिरबानियूं जेके मूंखे ॿुधाईंदा रहंदा आहिनि, त उन्हनि जा लख थोरा। तो दोस्तो हक़ मौजूद, जीअं लतीफ़ जी लतीफ़ जी ॿोली।